पाकिस्तान पीपल्स पार्टी 23 अक्टूबर ते इस्लाम कोट में रथियल जलसे जी तैयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। जलसो सुभाणे शाम जो 3 वॻे शुरू थींदो। उन सिलसिले में इस्लाम कोट बाईपास ते 20 एकड़नि ते मुश्तमिल जलसेगाह पिणु ठाहियो वियो। जलसेगाह में 25 फुट जो स्टेज ठाहियो वियो आहे। इस्लाम कोट शहर खे पार्टी जे झंडनि ऐं बैनरनि सां सिंगारियो वियो। शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते इस्तक़बालिया कैंपूं पिणु लॻायूं वयूं। जलसे जे तैयारियुनि खे हथमी शक्ल ॾियण लाइ बिलावल हाउस खां पहुतल टीम डिविजनल जनरल सेक्रेटरी MNA डॉक्टर महेश मलानी, ज़िले सदर सेनेटर ज्ञानचंद, MPA फ़कीर शेर मोहम्मद बलालानी, MPA कासिम सिराज सूमड़ो, ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी नंदलाल, ज़िले काउंसिल चेयरमैन डॉक्टर गुलाम हैदर समेजो, टाउन चेयरमैन कमलेश लोहाणू जलसेगाह जो जाइज़ो पिणु वरितो।